एक दफ़ो तू इश्क मोहब्बत से दुरूद पढ़ तो मां पांजे मौजू ते मोटी अचा। अल्लाहुम्मा सल्ली अला वरी वरी दुरूद पाक। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। कुरान जी आयत याद अथव? आज उर्स मुबारक दरगाह साईं हजरत किबला साईं इनायत शाह फकीर कमेटी बराए उर्स मुबारक खिदमतगार मियाँ नजीबुल्लाह पंवर हाफिज नज़ाकत अली पंवर वडेरे जो लफ्ज़ पोइ थी कयो आशिकन वडेरो न हूंदो आहे अब्दुल अजीज पंवर ऐं फकीर हा इहो ठहे थो ऐं फकीर मोहम्मद बख्श पंवर याद रखी छॾ। औकात ॾेखारबी आहे दुनिया खे जंहिंजे दर तो ख़ैरात मिले उते औकात न ॾेखारी थो करे। सब गार न ॾे मूंखे गार न ॾे। मां चयो जी मूंखे ख़ुदा जेको कुझु ॾिनो आहे न सुण मखदूम बिलावल जे दर तां ॾिनो मां हिते पाण खे वॾेरो सॾायां। मां तुंहिंजो गदागर हां, मां फ़क़ीर हां। त जंहिं वॾेरो लिखायो आहे उन नाराज़ न थिए, उनखे अर्ज़ थो कयां मां उनखे अर्ज़ थो कयां त मुंहिंजा सोना तूं हिते चओ मां फ़क़ीर हां, दुनिया में ख़ुदा तोखे एॾो वॾेरो करे छॾींदो जो तूं सोची बि कोन थो सघीं इंशाअल्लाह ताला। क़ुरान करीम जी आयत तिलावत कंहिं यादि अथव कहिड़ी? हाणे ॿुधायो मूंखे ईअं ई इल्म जूं दलीलनि सां इश्क जूं ॻाल्हियूं ॿुधायां या हिकु ॿ किस्सो, छो त कलाकु तव्हांजो वियो बाक़ी अधु कलाकु ॿुधायो त तव्हांखे इश्क जूं ॻाल्हियूं ऐं क़ुरान जूं ॻाल्हियूं ॿुधायां दलीलनि सां या तव्हांखे हिकु ॿ किस्सो ॿुधाए ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ नात हिकु ॿ पढ़ी दुआ ख़ैरु कयूं। गर्मी ॾाढी आहे, मूंखे पखो थो हले पोइ बि पाणी थी वियो, तव्हांजो हाल छा हूंदो? जल्दी ॿुधायो त छा था ॿुधाइणु चाहियो? पोयां ॿुधायो, पोयां ॿुधायो। इश्क जूं ॻाल्हियूं मौज़ूअ ते ईअं न त हलिया था हलूं, ईअं न मौज़ूअ सां मज़ो आहे। अल्लाह जो क़ुरान ॿुध, अल्लाह जो क़ुरान ॿुध त तोखे ख़बर पवे मुंहिंजा दोस्त अज़ीज़। इंशाअल्लाह ताला मुंहिंजे ख़्याल में वरी करीब कोई हिते आहे राहूजन में आचर जे ॾे बसि इंशाअल्लाह ताला उते पहुचो त वरी उते इंशाअल्लाह ताला वरी क़ुरान करीम क़ुरान त क़ुरान न लोलियूं क़ुरान जी शुरू करे छॾिबियो। अज़ीज़ दोस्तो अल्लाह जे ज़ात फरमायो इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत व युत्तहिरकुम तत्हीरा। केर पंहिंजो इरादो ॿुधाए रहियो आहे? इन्नमा युरीदुल्लाह। अहम ॻाल्हि थो ॿुधायां, आयत ॿुधी हूंदई, तर्जुमो ॿुधो हूंदई, पर फ़क़ीर थोरो यू टर्न करे तोखे ॿुधाईंदो। तर्जुमो ॿुधो अथई त बेशक अल्लाह ताला फरमाए थो त मां अल्लाह जो इरादो आहे, अल्लाह जो इरादो आहे लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत, मुझे महबूब जे अहल बैत जे भर में पलीती गाला गाला न वञे। ईअं ॿुधो थो न तर्जुमो, यानी सादर लफ़्ज़नि में चवां अल्लाह तो फरमाए त पलीती मुंहिंजे महबूब जे अहल बैत जे भर में न ईंदी। हाणे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अञा थोरो अञा हीअं ॿुधजा त मुंहिंजो रब तो फरमाए, मुंहिंजो रब तो फरमाए त मां अल्लाह जो इरादो आहे त मां पंहिंजे महबूब जे अहल बैत खे पाक रखण थो चाहियां। छा रखण थो चाहियां? छा रखण थो चाहियां? हिकिड़ो हूंदो आहे चवंदा आहिनि त अल्लाह तो चए त पलीती अहल बैत खां दूर करे न दोस्त, ईअं न आहे। पलीती मस्जिद में अचो, सादो हेठि लही जा,
मस्जिद में आयासी, मस्जिद में आयासी, मस्जिद चो पाका, मस्जिद पाका, उन में रुगी ख्याल रखबो आ त पलीती गला गला पलीती पाक करण भी शया पाका ये जो ख्याल रखण समझो गाल के पाक करण भी शया पाक कबो उनखे जंहिंमें थोड़ी घणी गुंजाइश गला गला जंहिंमें थोड़ी घणी गुंजाइश होंदी आ उनखे पाक कबो आ पर पाक रखबो उनखे आ जंहिंमें पलीतीअ जी गुंजाइशी चो पलीतीअ जी गुंजाइशी कान होंदी आ मस्जिद पाका चो मस्जिद पाका उनजे पाकाईअ जो ख्याल रखबो आ त पलीत शइ वेझी न अचे छो त हीअ पाका पर घर पाक नाहे उते निमाज़ पढ़ंदे चवंदे त पहिरीं मुसल्ले वारी जाइ पाक कयां पोइ निमाज़ पढ़ां हिकड़ी शइ के पाक करण जो इरादो हुंदो आ घर में निमाज़ ला चवंदे पहिरीं जगह के पाक कयां पोइ निमाज़ पढ़ां यानी उते पलीत हुजण जो शुबहो मौजूद आ मस्जिद में काई गुंजाइश नाहे त मुंहिंजो रब ॿुधाए रहियो आ ओ दुनिया वारो मां अल्लाह जन महबूबन ते हीअ आयत करीमा नाज़िल फरमाई आ उहे छाहन चो ॼमण खां अॻे ई कोन ॻाल्हाई ॼमण खां अॻे ई उहे घणा हन ॻाल्हा ॻाल्हा घणा हन दिल खोले चो 75 ॾेई गंज दिल खोले चो रब ॾेई गंज पंजनी ॾे निहार नालो चाहे चो सोहणो मुहम्मद छा नालो आ ॿियो नंबर नालो ॿुधाए ॻाल्हाए बहुला अली टियों नंबर नालो ॿुधाए चो अम्मा बतूल सुहिणी चौथो नंबर नालो ॿुधाए चो इमाम हसन मुजतबा पंजो नंबर नालो ॿुधाए चो इमाम हुसैन मुजतबा हाणे ज़रा गौर कर मां इते तोखे बीहारियां हिकिड़ो नुक्तो बि जेकॾहिं महफ़िल मां सम्झी निकिरी वञे त तुंहिंजे लाइ महफ़िल में अचण जो फ़ाइदो थियो अज़ीज़ा ने मन हिकिड़े मिंट लाइ मूंखे जवाबु ॾिजां हीअ काइनात कंहिंजी आहे चओ अल्लाह जी काइनात कंहिंजी आहे अल्लाह जी उहो छाहे जेको काइनात में नाहे चो सभु कुझ आहे जवाब ॾे उहो छाहे जेको काइनात में नाहे चो सभु कुझ आहे जॾहिं सभु कुझु काइनात में आहे 18,000 मखलूक काइनात में आहे पर मूंखे जवाब ॾे ख़ुदा जे ख़ुदाईअ जे खज़ाने में सभु कुझु मौजूद आहे मगर चो मुस्तफ़ा हिकिड़ो आहे खुदा जे खुदाई जे खजाने में सब कुछ कसीरा पर खुदा जे खुदाई जे खजाने में सुनो मुहम्मद गला गला सुनो मुहम्मद खुदा जे खजाने में बियो मुहम्मद ना है मुझे मुस्तफा जे नबूवत वारे खजाने में 24 बतूल ना है खुदा जे खजाने में बियो मुहम्मद नाहे मुझे मुस्तफा जे खजाने में 24 बतूल गला गला भी बतूल नाहे जैसे अम्मा ऐं सुने अली जे दरमियान में लुअलुअ वल मरजान जैसे अम्मा ऐं सुने अली जे दरमियान मां वक्त कोने खोलिया हाँ खुदा चाहो त राहू जन में खोलीदासी त मरजल बहरैन छाहे बई दरिया केड़ा हन वहन भी गडु गडु था प्या मिलन भी को न था वहन भी गडु गडु थिया हुन जो जायको पंहिंजो आ हुन जो जायको
गाला गाला मरजल बहरैन यल्तक़ियान बैनहुमा बरज़ख़ुन ला यबग़ियान। दरिया बई वहनता पर्दो बि मौजूदा नजर बि नथो अचे मिलन बि कोन था ज़ाइको बि ॿिन्ही जो अलॻि अलॻि आ मगर जॾहिं उहे पंहिंजो इज़हार त ताक़त जो कनि त छा थो निकिरे यख़्रुजु मिनहुमल लुअलुअ वल खुदा जे खुदाई में सब कुछ आ पर जेस ताईं लुअलुअ वल मरजान न आयो तेसे हसन हुसैन कहिजे नालो दिमाग में ही कोन आयो। बेनियाज़ रब जे कुदरत दे निहार पंजई बेमिसल गाला गाला पंजई बेमिसल अहड़ा त बेमिसल मुझो मुस्तफा अंबिया में बेमिसाल मुझो मुस्तफा अंबिया में बेमिसाल अम्मा बतूल सुनी कायनात जे पाकीज़ा औरतुन में बेमिसाल मुझो महबूब मुस्तफा छा में बेमिसाल जवाब दे अंबिया में बेमिसाल अम्मा बतूल सुनी कायनात जे पाकीज़ा औरतुन में बेमिसाल चौ चौ बेमिसाला एतरी त बेमिसाला बीबी मरियम पाकीज़ा चो चो बीबी मरियम पाकीज़ा बचड़ो जणे थी मगर बिना मुर्स जे पाकीज़ा हूर जन्नत जी पाका बिना मुर्स जे वाह मुझे मुस्तफा जी बचड़ी बचड़ा भी जणे रही आ अली जड़ो घोट भी रब अता कयो आई पाक भी कायनात खो आला इतरी तपाका जे इमाम हसन सुनो रमजान जो महीनो आ केड़ो महीनो आ रमजान जो महीनो आ खास करे मुझो अमड़ियों भेनरूं गौर सा खुदा करे ही जुमलो तव्हां जे कनन ताईं पहुचे अम्मा बतूल जे साम्हूं कंध खणण जे ला हे जुमलो गौर सा ॿुधल अगर उन्हनि ताईं आवाज नथो पहुचे त ज़रूर पहुचाइजो छो त क़यामत जे ॾिहाड़े अम्मा बतूल जो साम्हूं औरतुनि खे करणो आ रमज़ान जो महीनो आ बचड़ो वजूद में आ आमद आमदा रमजान जो रोज़ो मौजूदा बे पहिरीं जे नमाज जो टाइम थियो आ अम्मा बतूल मुसल्ले ते नमाज पढ़ी बस कया वलदल हसन बाद ज़ुहर आय हाय हाय अम्मा बे पहिरीं जी नमाज पढ़ी बस कई इमाम हसन मुजतबा नारो हणी पहुची वयो वा जदे टे पहिरीं जो टाइम थियो वा हिकड़ो मुसल्लो अम्मा बतूल पंहिंजे ला विछायो आ ॿियो मुसल्लो सुणे हसन मुजतबा ला विछायो आ कायनात जी एड़ी पाकीज़ा अम्मा न की जाया न की जमदी न की थिया न की थींदी याद रखी छदे मुसलमान ओ मुझा भा मुसलमान उहा अम्मा बतूल सुनी जरा उन जे शान ते 2 मिंट मुखे गालाइण दे घरड़े में वेठी आ काथे वेठी आ गाला काथे वेठी आ दरड़े ते फकीर आयो आ सवाली आयो आ सहन थो हणे अल्लाह जे नाले अली जो सखी दरड़ो आ कुछ अता कयो वने ॾाढो मजबूर हां अम्मा बतूल सुणी घर जूं चारई कुंडूं ॻोल्हींदी आ कुछ भी नजर कोन ईंदो आ अम्मा बतूल सुणी जॾहिं कुछ भी नजर नथो अचे इमाम हसन मुजतबा इमाम हुसैन सुहिणो जंहिं मुसल्ले ते सुता पिया आहिनि उहो मुसल्लो कपिड़े जो नाहे बखमल जो नाहे उहो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ चमड़े जो मुसल्ले नुमा हिकिड़ी शइ ठहियल आहे सिंधीअ में उनखे रलको चवी सिंधीअ में उनखे रली चवी पर उन टाइम ते रलके ऐं रलीअ खे इज़त कान हुई इज़त हुई त मुसल्ले खे हुई मुसल्ले नुमा वो चमड़े जो कपड़ो चमड़े जो टुकड़ो जंहिंमें हिकिड़े पासे इमाम हसन आरामिया हिकिड़े पासे इमाम हुसैन आरामिया जॾहिं अम्मा के कुछ भी घर में नजर न आयो वाह मुझी अम्मा
वाह मुझी अम्मा हसनैन करीमैन जी अम्मा इमाम हसन के खणी जमीन ते सुभारी दिया, इमाम हुसैन के खणी जमीन ते सुभारी दिया। ओहो कपो जेको टुकरो चमड़े जो वा खणी दर ते फकीर के चवंदिया वञ वञी तू पंहिंजी मुश्किल आसान कर, रब असांजे लाइ काफ़ी आ। प्यार जी दवा सवली आ, प्यार करण ॾाढो ॾुखियो आहे। प्यार जी दवा सबको करे पर प्यार कयो त हुसैन कयो, अदा हर शइ खे कुर्बान करे खुशियार कयो त हुसैन कयो। चओ प्यार जी दवा सबको करे पर प्यार कयो त हुसैन कयो, हर शइ खे कुर्बान करे खुशियार कयो त हुसैन कयो। सच में दीन जो सदड़ो ॾिनाऊं, घर ऐं सारो लॾड़ो ॾिनाऊं। सच में दीन जो सदड़ो ॾिनाऊं, घर ऐं सारो लॾड़ो ॾिनाऊं। अहिड़ा वणजन के रुकंदो, अहिड़ा वणजन के रुकंदो, जीअं वापार कयो त हुसैन कयो, अदा हर शइ खे कुर्बान करे खुशियार कयो त हुसैन कयो। अमड़ जी अर्ज़ पे कयम अम्मा बतूल जहिड़ो पाक दुनिया में ॿियो कोई, ॻाल्हा ॻाल्हा ॿियो कोई। अॻिते वधी अचां मन पंजनि जो ज़िक्र करे वठां, पंजनि जो मन ज़िक्र करे वठां। गर्मी ॾाढी आहे, मूंखे अहसास आहे दोस्त, चाहियो त मां हाणे ई नारो हणां। थकिजी पिया जो फ़क़ीर ॻाल्हि कयो। साईं इनायत शाह बादशाह जे पिड़ में वेठा कसम अथव साईं जो सच ॿुधाइजो। मां फ़क़ीर चरियो हा मूंखे छॾे ॾियो घर में, तव्हांखे जेकॾहिं तकलीफ़ आई आहे त हुकुम कयो, आउं नारो हणण लाइ तयारु आहियां। वेहण चाहियो था 2-3 मिंट, 1.5 कलाक त हलूं भला, घटि में घटि एतिरो त ॾुख न थिए त एतिरो पंध करे आयासीं। अर्ज़ पे कयूं मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मुझे अम्मा साइण दे निहार, मुझे अम्मा साइण दे निहार, एतरी पाकीज़ ज़ात मुझे अम्मा जी खुदा के केतरी प्यारी आ। हिकड़े मिंट जे लाइ अंदाज़ो लगा, घर जो रात जो कमकार लाहे, मुझे महबूब मुस्तफ़ा जी बचड़ी मुसल्लो विछाईंदी आ, छा कंदी आ? गाला गाला छा पइजी वयूं, हथन में लिफूं पइजी वयूं, हथन मां रतड़ो वहण शुरू थींदो आहे। मगर पंहिंजे घोट खे ख़ुशि रखण लाइ, पंहिंजे बचड़नि खे ख़ुशि रखण लाइ मुंहिंजी अम्मा सुहिणी चकड़ी पाण पीअंदी आहे। हिकिड़े ॾे सुहिणे अली मुर्तज़ा शेरे ख़ुदा करमुल्लाह वजहुल करीम जी ॿुधायो, ओ सुहिणे हसनैन करीमैन जी अम्मा जी मुंहिंजा दिल पर घोट अली अॼु मुंहिंजे महबूब जे दरबार में खोड़ गुलाम तोहफे में मिलिया हन। ऐ हसनैन करीमैन जी अम्मा जी मुंहिंजा सुहिणा घोट अॼु वञी महबूबन जे ख़िदमत में अर्ज़ कयो, हिकिड़ो गुलाम मिले जेको चकड़ी हलाए ऐं पाणीअ जो इंतज़ाम करे। मां अली बि थकिजी पियो हाँ, ऐं सुणी तुंहिंजे हथड़नि में बि लिफूं पइजी वयूं हने। अम्मा बतूल सुणिए सुणे अलीअ खे चयो, बेशक मां वञा थी, मुंहिंजे दिल पर बाबा इमामुल अंबिया कॾहिं बि मुंहिंजी ॻाल्हि मोटाई कान्हे। अम्मा हसनैन करीमैन जी अमड़ ईंदी आ, मुंहिंजे महबूब जे दरबार में अर्ज़ कंदी आ, ओ मुंहिंजा आका, ओ मुंहिंजा आका, ओ मुंहिंजा सुहिणा जी मुंहिंजी प्यारी बचड़ी होॾां प्यार निहार। अम्मा ईंदी आ, मुंहिंजो मुस्तफ़ा उथी बीहंदो आ। तवज्जह त कर, जिब्राइल जे लाइ उथी बीहे, अबू बकर उमर उस्मान अली जे इस्तक़बाल में उथी बीहन, कायनात जे इस्तक़बाल में उथी बीहे। उहो महबूब अगर कंहिंजे लाइ उथंदो आ चओ उनखे इमाम हसन ऐं हुसैन जी अम्मा चइबो आ।
अजीजा ने मन वह अमर सुनी आईया मुझे महबूब इस्तकबाल कयो प्यार मां राज केड़ा हन घणा हन बस एतरो चवा त कायनात के मुझे मुस्तफा करीम बुधायो ओ दुनिया वारो जे कदे न्याणी के ईंदो दिसी उठी भी उन जी इज्जत करे इस्तकबाल कंदो रुगी इरादो कंदो त महबूब जी सुन्नत पिया अदा कयो मुफ्त में 100 शहीदन जो सवाब मिली विंदो इज्जत कर न्याणी जी अबे अम्मा का पोतो के अंदाजो कोने त भेण केड़ी शय थी दिया अबे अम्मा का पो भेण जो तोखे अंदाजो कोने बहरहाल मौजू के फेराया न तो मुझी अम्मा साइण आए महबूबन इस्तकबाल फरमायो अर्ज थी करे मुझा आका जी मुझी बचड़ी ओ प्यारे गोठ जे भर में सोने शाह इनायत फकीर बादशाह जे पिड़ में वेहण वारा तवज्जा सा बुध जा अर्ज थी करे ओ मुझा दिल बर बाबा जी मुझी बचड़ी बाबा मुझे हथन जो ही हाल थी वयो आ तो खां तो पुछा ओ ईमान सा बुधा जा कलमे वारा अगर तू जी न्या चवे ओ मुझा बाबा ऐ न्याणी भी दिल वारी हुजे न्याणी भी प्यारी हुजे दुनिया का वधिक प्यारी हुजे रोई अचे अर्ज करे ओ मुझा बाबा मुझे हथड़न दे निहार बाबा मुझे हथड़न में निहार मुखे 100 रुपया खपे तो 50,000 हुजन बुधाए त दिल खोले दी दे या कौन दी दे जवाब दे चौदे अम्मड़ तू त 100 थी चई पर 50,000 खणी वञ लेकिन निहार मुझे अम्मा बतूल दे निहार मुझे मुस्तफा करीम जे करम दे अर्ज़ी करे मुझा बाबा हथड़न में लिफा पइजी वयूं हन ओ मुझा दिल पर बाबा अॼु खोड़ सारा गुलाम मिलिया हन हिकड़ो गुलाम इनायत कयो जेको चकड़ीअ खे पीहे हेॾे निहार मुझे करीम इमामुल अंबिया छा फरमायो आहे इमामुल अंबिया छा फरमायो आहे मुझे इमाम अंबिया फरमायो ओ मुझी बचड़ी जी मुझा आका तोखे गुलाम हिकड़ो दिया या हिकड़ो एड़ो तोखे तोहफो दिया जेको दुनिया जे सभिनी खुशन खां मथा हुआ मुझे आका फरमायो तोखे गुलाम दिया या एड़ो तोहफो दिया जेको दुनिया जे तमाम खुशन खां मथा हूं अम्मा समझी वई त मुझो महबूब छा में राज़ी आ छो त अम्मा के खबर आ जंहिंमें मुझो मुस्तफा राज़ी आ मुझो खुदा भी उन में राज़ी आ मुझी अम्मा अर्ज कयो मुझा आका जी महबूबन जी रज़ा बचड़ीअ जी उन में रज़ा मुझे मुस्तफा करीम दे तवज्जो कर छा फरमायो मुझे आका फरमायो बचड़ी त पो बुध रात जो सुमण खां पहिरियां 33 दफा सुबहान अल्लाह पढ़ी पो सुमदी कर आई गुलाम घुरना लेकिन मुझे महबूब जो तोहफो दिस मुसलमान बचड़ी 33 दफा सुबहान अल्लाह 33 दफा अल्हम्दुलिल्लाह 34 दफा अल्लाह अकबर इहा हम्दो सना करे पोस मदी कर हे तोहफो तुझो बाबो इमामुल अंबिया तो के दई रहो आ जेको कायनात जे सभिनी नेमतुन खां भलो आ राज केड़ो चई त राज खोलिया चई त सोने अली दे हला गाला पानी दा प्यार दा जवाब जो चई त हो राज खोलिया चई त मा सोने अली दे हला पंचर पाक के जो शान पुरो जवाब दे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह ये चाहो था पानी या बड़ो के बाद शौक सा दुरूद पढ़ मुझे आका ते तहां जो आवाज कोन पहुंचो पर सैयद हाकिम अली न नालो अली जो नालो इए आशिक ही या एंड कंपनी ही जवाब दे गाला गाला जवाब दे आशिक ही पक्की गाला वो खबर भला किए पे आशिक जी किए खबर पे हदी
हैदरी हथ मथे न कयो हथन में सूर आया चूड़ियों पातलू हन याद रख जरे शेरे खुदा जो नारो हणी त हथ मथे कर छो तो मुझे महबूब मदीने जे ताजदार जॾहिं न सोने अली के गदीर ख़ुम जे मक़ाम ते फरमायो त जंहिंजो मां मौला उन जो अली मौला त सोने अली जो हथड़ो वठी मुझे मुस्तफ़ा मथे कयो हो इन करे जॾहिं नारो हणी त हथड़ा मथे खणी पो नारो हणंदो कर छो त इहा निशानी आहे मुनाफिक और मोमिन की अगर पहचान करनी हो मुनाफिक और मोमिन की अगर पहचान करनी हो लगा दो मिल के सब नारा जो अली मौला अली मौला अली मौला अली मौला रुकी शेरो शायरियत कम हलाइण वारो ना या दलील या रब जे कुरान मा या मुस्तफा जे हदीस जो ॾियण वारो हा मदीने जे मीर फरमायो ला युहिब्बु अलियम मुनाफिकुन वला युबग़िदुहु मुमिन मुझे दिल पर अली फरमायो अज मां मुस्तफा ऐलान करे थो छदिया अज मां मुस्तफा ऐलान करे थो छदिया त मोमिन कदे भी मुझे अली सा बुग़्ज़ को न रखदो ऐं मुनाफिक कदे भी मुझे अली सा प्यार को न कंदो कंहिंजी हदीस पढ़ियम गाला गाला कंहिंजी पढ़ियम आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी त पो हाणे अजतमा तोखे कुरान मां ॿुधायां त अली पाण मिलियो आ मुस्तफा घुरियो आ या खुदा स्पेशल गिराट मंजूर कई आ ॿुधाई न रब जो कुरान ॿुध मता सुभाणे के सजन साईं जी फ़कीर खे चवी त हेतिरो पंध करे आयो ताहिरी फ़कीर पर इए किस्सा ॿुधाए हले न इए न थींदो इंशाअल्लाह ताला मैदान में हुंदासीं त इश्क ऐं मोहब्बत जूं ॻाल्हियूं करे पो उथंदासीं रब जो कुरान ॿुध त ॿुधाए हज़रत मूसा अलैहिस्सलाम केर घणो पोइते नथो हज़रत आदम खां शुरू कयां पर टाइम थोरो जेकॾहिं टाइम हुजे त पोइ प्यारे ॻोठ में या राहूजा में चइजां त साईं सभिनी नबियनि जूं दुआऊं ॿुधाए पोइ मुंहिंजे मुस्तफ़ा जी दुआ ॿुधाए ॿुधाईंदो मैं लेकिन हींअर टाइम थोरो बचो आहे गर्मी बि ॾाढी आहे मंझंदि जो टाइम आहे चिट जा ॾींहं आहिनि बसि हिकिड़े नबी जी दुआ हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी दुआ थो घुरे कहिड़ी रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम बिल्लिसानी यफ़क़हू क़ौली वजअल ली वज़ीरम मिन अहली वजअल ली वज़ीरम मिन अहली हारून अखिशदुद बिही अज़री दुआ तो घुरे मौला मुझे सीने के कुशादो कर हाय है अल्लाह मुझे सीने के कुशादो कर मूसा कलीमुल्लाह चे रब्बि इश्रह ली मौला मुझे सीने के कुशादो कर जॾहिं मुझे मुस्तफा जो नंबर चे रब चवे अलम नशरह लक सदरक महबूबा तुझे सीने के असां कुशादो कीअं करे छॾियो बहरहाल मुझा दोस्त अजीज यकीन आए तू पढ़न देर थी दी वायदे ते मोटा तो अल्लाह जे सोने नबी मूसा कलीमुल्लाह अर्ज कयो मौला मुझे सीने के कुशादो कर मौला मुझे जुबान में थोड़ी अटका उनके खत्म कर हजरत मूसा दुआ घुरी आखिर में छा तो चे वजअली वजीरा मौला हिकड़ो वजीर दे केर तो दुआ घुरे जवाब दे अल्लाह जो नबी मूसा कलीमुल्लाह दुआ तो घुरे वजअली वजीरा मौला हिकड़ो मुखे वजीर दे केड़ो वजीर दे मौला वजअली वजीरा ये ना सही
मता ज़हन में आयत निकरी वने वरी तो पढ़ां यफ़क़हू क़ौली वजअली वज़ीरम मिन अहली यो अधर जी पे वने ना हाफ़िज़ कोन हन चाहते वेठल कुछ नहीं कोन था जणो कुकड़ो पो सिंगी यो दन वजअली वज़ीरम मिन अहली ओ मुझा मौला वज़ीर दे पर मुखे मुझे खानदान मा दे वजअली वज़ीरम मिन अहली मौला मुझे अहल मा मुखे वज़ीर दे नालो बि पाण तो चवे हारून अखी मौला मुझो भा हारून मुखे दे कहे दुआ घुरी जवाब दियो गाला गाला कहे दुआ घुरी जवाब दियो काबे के आडो रखजो अली के आडो रखजो मां कुरान तो पढ़ा काबे के आडो रखजा अली के आडो रखजा गौर कजा फकीर सजन साईं जो गुलाम कुरान तो पढ़े अल्लाह जे मूसा कलीमुल्लाह कोहे तूर ते कचहरी कणवारो नबी कोहे तूर ते रब सा कलाम कणवारो नबी अल्लाह का घुरे तो मौला मुझो मुझो वजीर मुखे दे मुझे खानदान जो हुजे मौला पर हुजे भी मुझो भा नालो बहारून हुजे घुरी रहो अज मुझो महबूब मुस्तफा अज मुझो महबूब मुस्तफा काथे आ चो मक्के जे मैदान ते आ काथे आ चो चो काथे आ मक्के जे मैदान ते आ हाय हाय तवज्जो कर मुझो महबूब पंजे घर में आरामिया महबूब घर में आरामिया 40 बदमाश चईनी पासन का घेरो करे आया घना गाला तकड़ तकड़ में टाइम थो वजई घना 40 बदमाश 40 सेहतमंद चूंडियल बदमाश होया छो त आया जो दुश्मनी करण होया त चूंड जी पो आया होया 80 अखियों ना बीन कोई न होयो 40 बीठा हन मुझो महबूब छा में अचो आराम में आए है दुश्मनन जो घेरो महबूब जो यार वट डेरो चो दुश्मनन जो घेरो महबूब जो यार वट चाचो महबूब जो यार वट डेरो बाहरों दुश्मनन जो घेरो मुझा दोस्त अजीज जे जो महबूब वट हुजे डेरो बाहरों भले हुजे दुश्मनन जो घेरो पर केर भी न दई सघंदो को फेरो मुझो महबूब आराम में रब तो फरमाए वकुल ओ मुझा महबूबा अज तक घुर रब तो चवे गला गला केर तो चवे 15 पारो कुरान जो खोले दिसजा सूरे अंबिया खोले दिसजा कुरान खोल मुसलमान त खबर पवे अल्लाह फरमाए वकुल रब ओ मुझा महबूब मुस्तफा घुर मौला छा घुरा घुरण जो हुक्म भी पाण दे बुधाए भी पाण तो ही भी घुर ही भी घुर ही जॾहिं तोखे आदम अलैहिस्सलाम खां वठी कुरान पढ़ा त आदम छा घुरियो हज़रत ईसा छा घुरियो हज़रत मूसा छा घुरियो हज़रत नूह छा घुरियो हज़रत इब्राहिम छा घुरियो हज़रत इस्माईल छा घुरियो उहे घुरंदा पिया अचनि मुंहिंजे मुस्तफ़ा खे रब चए त महबूब घुर पढ़ंदो वञा त इन कुल में कहिड़ो राज़ रखियल आहे महबूब घुर रब चवे महबूब घुर मौला छा घुरा ही घुर महबूब घुरंदो वञे रब दीदो वने पर महबूब कदह भी पाण न घुरियो रब चयो त महबूब घुर महबूब कदह भी पाण न घुरियो रब चयो त महबूब घुर मुझा मौला घुरा थो कहिड़ी रात जो हिजरत जी रात रे तवज्जो कजा कहिड़ी रात हिजरत जी रात ॿाहिरां दुश्मनन जी घाता हिजरत जी रात जो मथा रहमत जी बरसात जवाब रे ॿाहिरां दुश्मनन जी घाता हिजरत जी रात रहमत जी बरसात जो बिस्तरे ते अली जो साथ बकर जो साथ दिल खोले जो हिजरत जी रात कहिड़ी हिजरत जी रात दुश्मनन जी घाता रहमत जी बरसात बिस्तरे ते अली जो साथ सफर में अबू बकर सिद्दीक जो साथ जरा तवज्जो कर रब तो चे महबूब घुर मौला हा घुरा तो छा घुरा महबूब घुर अदखिलनी मुदखल सिद्दीकिन व अखरिजनी मुखरज सिद्दीकिन महबूब घुर मौला छा घुरा महबूब घुर त मौला मुखे मदीने में भी
सलामती ऐं सच्चाई सां पहुचाए जा ऐं मके मां भी मुखे सलामती ऐं सच्चाई सां बाहर कढजा। केर तो फरमाए गाला गाला केर तो फरमाए रब तो फरमाए हाने थोड़ो अगते हल मुझे महबूब एतरो तो घुरो अगते रब छा तो चेस तो घुरो इहो त चईस त महबूब घुर त मदीने में भी सच्चाई सां खैर सां तोखे पहुचाई तो पर भी तू लबड़ा त चो केॾो मज़ो पी चवंदो आहे बच्चा तो त हर शे कुर्बान पर चपड़ा त चोर न सॾ त कर चओ त सही त बाबा कार त मां तोखे छा थो वठी ॾियां गुर त सही अल्लाह पंहिंजे महबूब खे फरमायो वक़ुल रब अदखिलनी मुदखल सिद्क़िन व अखरिजनी मुखरज सिद्क़िन। इते रब ॻाल्हि ख़त्म कान कई मुझे मुस्तफ़ा घुरो रब चयो अञा घुर मौला छा घुरा रब चयो घुर त वजअली मिल्लतुन सुल्तानन नसीरा। ओ मुझा मौला सच्चाई सां खैर सां मदीने दे भी मोकल सच्चाई सां खैर सां मके मां भी मुखे बाहर कढ पर मुझा मौला वजअली मिल्लदुनक मुझा मौला ताकत वारो वजीर न खपे छो त वजीर मूसा कलीमुल्लाह घुरियो मां मुहम्मदुर रसूलुल्लाह हां मुखे वजीर न खपे मुखे नसीर खपे। नसीर मना चो मददगार गाला गाला नसीर मना केर तो चवे रब तो चवे के महबूब के रब महबूब के चवे तो महबूब मुखा घुर तो मौला पंहिंजे तरफ का को मददगार ने मौला पंहिंजे तरफ का मददगार ने रब चवे मुस्तफा के तो मुखा मददगार घुर उहो नबी जेको कायनात जो नबी आ उहो नबी जेको कायनात जी मदद करण वारो आ रब उन के चवे तो महबूब मुखा घुर तो मौला मुखे मददगार ने पर भाया तोखे छा थियो जो चवी थो त गैर का मदद घुर ना जायज़ जवाब दे छो सही क्यों खाधो थे अला हीरो ने रहम कर पाण ते खुदा जबाना खुदा जो वास्तो थे पांजो ईमान बचा अजीजा ने मन अल्लाह ताला हुक्म फरमायो मुझा महबूब मुखा घुर मौला घुरा तो वजअली मिल्लदुनक सुल्तानन नसीरा मौला मुखे दे पर काथा पांजे तरफा तोखे चेम त काबे ते भी नजर रख जा अली ते भी विसरी वही थे गाल काबे ते भी नजर रख जा अली ते भी नजर रख जा हजरत मूसा घुरी वजअली मिन अहली मौला मुखे वजीर दे पर मुझे खानदान मा मुझे मुस्तफा ये कोन चयो रब चयो त महबूब घुर मौला दे मुखे भी मददगार ताकतवर दे पर मौला किथों दे मिल्लदुनक तुझे तरफ खां हाने मां तो खां तो पूछा अल्लाह जे तरफ खां हाने कायनात में घर कहजो आ काबो घर कहजो आ जवाब दे काबो घर कहजो आ अल्लाह पाण चयो महबूब घुर मुखा मददगार घुर मुझे तरफ खां मौला हा तुझे तरफ खां हाने अल्लाह जे करे हिते को फकीर जाहिद चवे हे सजण साईं जे तरफ खां आयो आ मना कंडियारे मां आयो आ ये चइबो न मुर्शिद जे दरबार ता आयो आ सजण साईं जो गुलाम उन निस्बत सां रब चए तो महबूब घुर मुझे तरफ खां मौला दे पंहिंजे तरफ खां मददगार बुधाए तो उन महल मददगार केर आयो जेको जान जे एवज़ जान हवाले करे बिस्तरे ते सुम्ही पयो आ जवाब दे केरो जवाब दे दाहो थी छो तो पांजा बई जान विञराई अल्लाह जे तरफ खां रब मोकिलियो तो उहो जेको अल्लाह जे तरफ खां उहो अल्लाह जे घर में न जमंदो त बाक़ी कंहिं ॿिए जे घर में जमंदो अल्लाह जे घर में जमंदो छो त जेको जंहिं घर जो हूंदो आहे उन जो ई
सदाई दुआ गाला गाला उन जो ही सदाई दुआ बैतुल्लाह अल्लाह जो घर घर अल्लाह जो हेडो रब तो चे महबूब घर वजअलना मिन लदुनका पंहिंजे तरफ खां मददगार रब चे तो जे जी विलादत मु पंहिंजे घर में करे यो मुजो ना है दवागी के जो ओ मुजा सोना महबूबा ओ जवान तो जाए जेको मुजो भिया तो तुजो भिया मुझो भी आई गाला गाला मुझो भी आई उन्हें जी हिकड़ी झलक बस हिकड़ी झलक तो बुधाए टाइम पूरो थियो हिकड़ी झलक तो बुधाए जने जंगे ओहद लगी आ केड़ी जंग गाला गाला जंगे मुझो आका करीम अलैहि सलातो वस्सलाम मुझो आका करीम अलैहि सलातो वस्सलाम नाके ते बीठो आ एकड़ो सहाबी सगोरो लड़दे लड़दे दुश्मनन जे विच में पहुंची वयो आ तलवार वहाईंदे तलवार टुटी पई आ जेडीमल तलवार टुटी काडे वियो भगो कोन हेडे कोन सिधो मुझे मुस्तफा जे कदमन में अधु तलवार हथ में आका तलवार टुटी पई आ तवज्जो कर आका तलवार टुटी पई आ मुझे मुस्तफा इए कोन चयो त साह पट मुझे मुस्तफा इए कोन चयो त हाने बी किथों आणिया है तो के केड़ी खबर वो जुबान आला हजरत वो जुबान जिसको सब कुन की कुंजी कहे जो वो जुबान जिसको सब कुन की कुंजी कहे उसकी नाफिल हुकूमत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शमए बज़ में हिदायत पे टाइम घणो थियो गर्मी तेज थी वई 1.5 कलाक को मथे ताके तकलीफ न दीनो 5 मिनट बाकी दियो वायदे दी पकाई कबी इंशाअल्लाह ताला मुझे आका करीम अलैहि सलातो वसलाम फरमायो ता दिस्तो विच में न की नारो न की ढारो कंटिन्यू हलऊं पिया मुझे आका करीम अलैहि सलातो वसलाम फरमायो अच्छा तलवार टुटी पईया जी मुझे आका तलवार टुटी पईया मुझे महबूब हेठ निहारियो एक रवायत मुताबिक सामो महबूब फरमायो या काठड़ी खणिया काठड़ी के हाथ लगायो बी रवायत मुताबिक हेठ का काठड़ी पई मुझे महबूब खणी फरमा अचे ही वठ वनी विड़िया तलवार छा महबूब छा के हथ लगायो गाला गाला छा के हथ लगायो इश्क सहाबा दिस सहाबा जो आशिक सदराण वारा पाण ते रहम कर इश्क सहाबा दिस काठी महबूब खणी दिनी दुश्मनन सा मैदान में लड़न जेला तो सहाबी इए कोन तो जे महबूब न काठी सा की लड़ंदस उ सहाबिया हु कोन है लफ्ज न थो चवा सहाबिया केरा सहाबिया आई हु ना है हुन जो अकीदो आ तो जुबान मुस्तफा मा जे क निकरंदो आ मुझे रब जो कलाम होंदो आ ओहा काठी मुझे महबूब दिनी सहाबी सुने हथ में खणी जी जो मैदान में काहे पियो रब उनके ताकतवर तलवार बनाए छड़ियो अजीजा ने मन जे वक्त में मुशरिकी ने मक्का जोर टोड़ी दाचे मुझे महबूब जे घर में पोता घेरो तंग कयो त चैनी तरफन का तवाफ जिया केर पियो फिरे चोन जो नालो अली या चो छा नालो अली सुहणो शमशीर हथ में तलवार हथ में खुद जे जंग में तवा के खबर मुझे आका करीम अलैहि सलातो वसलाम जे जिस्म मुबारक के नुकसान पोतो खून मुबारक जरूर वयो अजीजा ने मन बस गाल मुकायामा शेर खुदा तलवार खणी सबनी सा लड़ी रहो तलवार शेर खुदा जी भी टुटी पई जंग भी सागी मैदान भी सागियो उहद जो जबल भी सागियो गाल सागी टाइम सागियो मौक्यो सागियो दीहु सागियो कला को सागियो मुझा आका तलवार टुटी पईया
छा तो चे आका तलवार टुटी पई आ मुझे मुस्तफा इए कोन फरमायो त काठी खणी आ काठी खणी कान दिनो मुझे मुस्तफा करीम थोड़ो तवक्कुफ फरमायो हिक रवायत मुताबिक थोड़ो तवक्कुफ फरमायो त अर्श खां फरिश्तो वॾे आवाज में चवंदो ला फता ला सैफ इल्ला अली जुल्फिकार हिक रवायत मुताबिक मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अदा अली हे विढ़ण वारो सहाबी मुझो सिपाही आ इन जी कमांड मां करे रहियो हां इन के तलवार ॾियण मुझो कम आ तू मुझो सिपाही नाही तू जंहिंजो सिपाही तो खुदा जो शेर है तलवार तोखे उहो ॾियण वारो आ शेरे खुदा बहादुर मुश्किल कुशा अलिया कादे वनी तो भूल जी दर अथई हलिया गाल के खुटाए मोटी हला अल्लाह ताला हिजरत जे रात महबूब के केड़ी दुआला चे महबूब घुर त मौला मददगार दे पंहिंजे तरफ खां खुदा घणा मददगार दिना चो ब गाला घणा दिना गाला गाला घणा मददगार रब चयो त महबूब घुर महबूब घुरिया दिना रब ब मददगार हिकड़ो बिस्तरे ते आराम करण जे लाइ ॿियो कुल्हड़नि ते खणी जबल जे गार ते पहुचाइण खुदा जो कसम कॾहिं थोड़ो तारीख़ ते नज़र त विझ बस मां आख़िरी जुमला पियो चवां शेरे खुदा खां जॾहिं पुछियो त मुंहिंजा साईं फातिह ख़ैबर खुदा तव्हांखे बनाए पाण फरमायो हक़ आहे साईं तव्हांखे अल्लाह ताला पंहिंजो शेर बनाए पाण फरमायो हक़ आहे साईं हिकिड़ी लत सां तव्हां ईअं ख़ैबर जे किले खे उॾाए छॾियो पाण फरमायो हक़ आहे सोना पोइ जे इहो हक़ आहे त ही बि हक़ आहे त तव्हां जहिड़ो ताक़तवर बादशाह तव्हां जहिड़ो ताक़तवर शींहुं मुजाहिद तव्हां जहिड़ो ताक़तवर इंसान दुनिया में ॿियो न की ॼाओ आहे न की ॼमंदो पाण फरमायो न इहो हक़ नाहे पाण फरमायो इहो हक़ नाहे पुछण वारो हैरत में मुंहिंजा साईं हक़ छा आहे पाण फरमायो मां अलीअ खे उहा काबे जे अंदर वारी जाइ याद आ जॾहिं मुझे मुस्तफा मां अलीअ जे कुल्हड़नि ते कदम रखिया त मां अलीअ खां दाह निकिरी वई आका आका बार बर्दाश्त का घणो आ मां त जवान हुयुसि पर हिजरत जी रात उन सुणे अबू बकर सिद्दीक जे अज़मत खे सलाम जंहिं कुराड़े सहाबीअ मुझे मुस्तफा के कुल्हनि ते खणी महलनि जो महल सफ़र तय कयो आ याद रखी छॾजा सैयदना अबू बकर सिद्दीक जे शान में बेअदबी न कजा सैयदना उमर फारूक जे शान में बेअदबी न कजा अगर कयई त पोइ न मुंहिंजो मुस्तफा मुंहुं लाहींदी न मुंहिंजो खुदा तोखे मुआफ़ कंदो याद रखी छॾजा आले रसूल सां प्यार कर असहाबे रसूल सां अक़ीदत ऐं एहतराम कर इंशाअल्लाह ताला तुंहिंजो हिन जहान में बि बेड़ो पार थी वेंदो हुन जहान में बि बेड़ो पार थी वेंदो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मुंहिंजो चवणु तव्हांजो ॿुधणु पंहिंजे बारगाहे रब्बुल इज़्ज़त में